घोटकी 16 साल सहाफ़त खे अड़पींदड़ घोटकी जो सीनियर सहाफ़ी शकील मलक हर्निया जी शदीद तकलीफ़ सबब ज़िंदगी मौत जे बवाटे ते पहुतल। सिविल हॉस्पिटल सखर ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज हर्निया जे मामूल जी ऑपरेशन जी ग़लत तशख़ीस करे सीनियर सहाफ़ी खे 10 ॾींहं दाख़िल करे प्राइवेट टेस्ट कराए बिना ऑपरेशन जे वापसि करे कराची रेफर करे छॾियो। जॾहिं त मुफ़लिसीअ सबब सीनियर सहाफ़ी कराची मां ऑपरेशन कराइण खां क़ासिर आहे। जॾहिं त कंहिं बि सियासी समाजी तोड़े सहाफ़ती तंज़ीमनि तोड़े कंहिं बि फ़र्द सीनियर सहाफ़ी जी सार न लथी। इन हवाले सां घोटकी जी सीनियर सहाफ़ी शकील मलक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं ज़िंदगी जा 16 साल सिंधीअ तोड़े उर्दू सहाफ़त खे अरपिया ऐं घोटकी जी सियासी समाजी तंज़ीमनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो। पर अफ़सोस जो अॼु मां ज़िंदगी मौत जी कशमकश में आहियां, पर मुंहिंजी केर बि पर घुर नाहे लथी। मूं घर जो सामान विकिरो करे इलाज लाइ सिविल हॉस्पिटल सखर ग़ुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज सखर में दाख़िल थियसि, जिते अस्पताल इंतिज़ामिया 10 ॾींहं दाख़िल करे प्राइवेट लेबॉरेटरियुनि मां 1000 रुपयनि जो नाजाइज़ टेस्ट कराए आख़िर में कराची रेफर करे छॾियो आहे। सख़्त मुफ़लिसीअ सबब कराची मां इलाज कराइण जी सघन आहे। मुंहिंजी चीफ जस्टिस सिंध, निगरान हुकूमत सिंध, सहाफ़ियुनि तंज़ीमुनि, सियासी समाजी अॻुवाननि तोड़े डीसी घोटकी खे अपील आहे त ख़ुदारा मुंहिंजो ऑपरेशन कराए ज़िंदगी बचाई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।